बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। भेरिया सिटी वेझो कारे इल्ज़ाम हेठि बिट्टो क़तल, जवाबदार ज़ाल समेत नौजवान खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। भेरिया सिटी वेझो ॻोठ अल्लाह बख़्श मरी में जवाबदार मुड़िस इसहाक़ मरी पंहिंजी ज़ाल ऐं नौजवान खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। इत्तलाते हद जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठण बाद अस्पताल मुंतक़िल कया। ज़रियनि मूजिब जवाबदार हथियार समेत थाने ते पहुची गिरफ़्तारी पेश करे छॾी आहे, पर पुलिस पारां अञा ताईं संदसि गिरफ़्तारी ज़ाहिर नाहे कई वई। चंबड़ वेझो नौजवान औरत घर अंदर फाहो खाई आपघात करे छॾियो। मोरीद मोरी में 20 वरनि जी लक्ष्मी मुड़िस खां कावड़ जी घर अंदर ॻिची में रसो विझी आपघात करे छॾियो। इत्तलाते चंबड़ पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी कानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद वारिसनि हवाले करे छॾियो। कंदकोट में दुकान अंदर बैटरी फाटण सबब हिकु ॿार समेत 6 ॼणा ज़ख़्मी। घंटा घर साम्हूं परमानंद जी दुकान में ओचितो धमाके सां बैटरी फाटी पई, जंहिंजे नतीजे में अशोक कुमार, नज़ाकत, मोहम्मद अली, वज़ीर नसीराणीअ, मोहम्मद आलिम समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जितां 3 ॼणनि खे ॻणती जोगी हालत में गंबट मुंतक़िल कयो वियो। सुल्तानकोट वेझो रोड हादसनि में औरत ऐं 2 ॿारनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी। शाहजलील वटि 2 मोटरसाइकिलनि में आमो साम्हूं टक्कर जे नतीजे में हिकु औरत, 2 ॿारनि ऐं नौजवान वहीद मारफानी समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे सुल्तानकोट अस्पताल पहुचायो वियो, जॾहिं त इन खां अॻु हमायूं थाणे जी हद शिकारपुर जैकबाबाद रोड ते बखराणी लाड़े वटि तेज़ रफ़्तार कार जे टक्कर में मोटरसाइकिल सवार रांझापुर वासी गाज़ी ऐं अब्दुल गफूर बुढ़ो सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे सुल्तानकोट अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वेझो जो ट्रैक्टर ड्राइवर घर ईंदे रस्ते तां गुम, वारिसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर। आरडी 52 थाणे जी हद ॻोठ बदलू खोसो वासी ट्रैक्टर ड्राइवर असलम खोसो राति जे वक़्तु घर अचण दौरान गुम थी वियो, जंहिं ख़िलाफ़ संदसि वारिसनि पारां नसरुल्ला मोड़ ते टायरनि खे बाहि ॾेई धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो। नौजवान जे वारिसनि मूजिबि असांजो नौजवान अगवा थी वियो आहे। घड़ीअ आरडी 52 पुलिस पारां हदबंदी जे तकरार सबबि केस दाख़िल करण खां इनकार कयो वियो आहे। बाहू खोसो में चोरी थियल मोटरसाइकिल जी वापसी लाइ शहीद भुट्टो जो एहतजाज। एहसास किफ़ालत सेंटर आॾो चोरी थियल मोटरसाइकिल जी वापसी ऐं इलाइक़े में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ ॻोठाणनि ऐं पीपी शहीद भुट्टो पारां अब्दुल गफ़ार डोमकी, वहाब फराज़ डोमकी ऐं ॿियनि जी अॻवानी में न्यू खोसा मार्केट आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुननि चयो त बाहू खोसो चोरनि जो गढ़ बणिजी वियो आहे। पुलिस थाणे ते महदूद आहे, चोरी थियल मोटरसाइकिल बिना देर वापसि कराई वञे। सकरंड में बिजली जो कुंडो हणण दौरान नौजवान थंभे तां किरी ज़ख़्मी। बहरान कॉलोनी में 22 वरनि जो हफ़ीज़ रिंद कुंडो हणी रहियो हो त बिजली जे थंभे तां किरी सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे तालका अस्पताल सकरंड आंदो वियो, जितां तिबी इमदाद बाद खेसि ॻणती जोगी हालत में नवाबशाह मुंतक़िल कयो वियो। चारो शाह में बहरिया टाउन ऐं सिंध हुकूमत ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि पारां एहतजाज कयो वियो। पोरियत मज़ामत कमेटी, SUP, जसम, मास्तर चंदर यादगार कमेटी, सिविल सोसाइटी पारां शिराज़ उजण, उबैद सियाल, एजाज़ सूमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में मास्टर चंदर चौक खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी जुलूस कढी धरणो हयो वियो ऐं बहरिया टाउन ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में लॉकडाउन ते अमल कराइण लाइ इंतज़ामिया जा गश्त। ब्रिगड़ी में असिस्टेंट कमिश्नर झामन दास पुलिस नफ़री सां गश्त कयो ऐं शहर में खुलियल मोबाइल मार्केट, कपड़ा मार्केट, पोस्ट ऑफिस मार्केट, सेठ शौकत मार्केट, टाउन कमेटी मार्केट, टंडो गुलाम अली रोड, कोट गुलाम मोहम्मद रोड, स्टेशन रोड, टंडो बागो रोड ऐं शहर जे मुख्य मोहम्मदी चौक समेत तमाम नंढा वॾा कारोबार बंदि कराए मुकम्मल लॉकडाउन कराए छॾियो। सकरंड में भी शहर के मुख्य कारोबारी इलाक़नि शाही बाज़ार, सोनारा बाज़ार, काज़ी अहमद रोड, नवाबशाह मोड़, स्टेशन रोड, सरहाड़ी रोड, मेहराबपुर रोड समेत ॿियनि इलाक़नि में कारोबार बंदि रहियो, जॾहिं त करियाना, मुर्गी, मच्छी, गोश्त, सब्ज़ी ऐं खीर वारनि दुकाननि समेत मेडिकल स्टोर खुलियल रहिया। असिस्टेंट मुख्तियारकार अली गुलाम ज़रदारी पुलिस सां गॾु खुलियल दुकान बंदि कराया, जॾहिं त SHO सकरंड अब्दुल लतीफ़ तहीम ऐं 15 इंचार्ज अल्लाह बख्श जलबानी पिण शहर में गश्त करे लॉकडाउन जो जाइज़ो वरितो। कंदकोट में डेप्यूटी कमिश्नर मुनवर अली मिठियाणी, असिस्टेंट कमिश्नर ऐं लाॻापियल अमलदारनि सां गॾिजी कोरोना SOPs ऐं लॉकडाउन ते अमल कराइण लाइ शहर जो दौरो कयो ऐं वधीक अघु वठंदड़ ऐं लॉकडाउन ते अमल न कंदड़ 10 खां वधीक दुकानदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। पनवाकिल में सिंध हारी कमेटी के मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट अहमद नवाज़ इनकलाबी चयो आहे त सिंध जे पानी ते धाड़ा हया पिया वञनि, जंहिं सबब सिंध में पानी की खोट पैदा थी वई आहे। 91 वारे ठाह जी भनकड़ी कई पई वञे। सिंध अंदर ज़रात खातो निंड सुतल आहे। कपाह जो गैर मयारी बिज विकिरो कयो पियो वञे, जंहिं सबब हारिन खे करोड़े रुपयनि जो नुक़सान थियो आहे। लॉकडाउन में ट्रांसपोर्ट न हुजण सबब केतिरा ई मज़दूर कराची ऐं हैदराबाद जी फैक्ट्रियुनि में फाथल आहिनि, जेके ईद ते घर नथा वञी सघनि।
ऐं घोटकी में ईद वेझो अचण बावजूद शहर जी सफ़ाई न थी सघी। हर पासे गंदगी जा ढेर लॻल ऐं गंदो पाणी बीठल। घोटकी शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि मोबाइल मार्केट, स्टेशन रोड, माथेलो चौक, शहबाज कॉलोनी, लेडीज़ मार्केट ऐं ॿियनि इलाक़नि में गंदगी जा ढेर लॻल आहिनि, जॾहिं त केतिरनि ई इलाक़नि में नालनि जो गंदो पाणी रोडनि ते बीठल आहे, जंहिं सबब शहरनि खे सख़्त तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो पवे थो। शहर जे सियासी समाजी अॻवाननि जो चवणु आहे त म्यूनिसिपल कमेटी जी माहवार करोड़े रुपयनि जी बजट मुबैना तौर कागज़ी कार्रवाई में हड़प कई पई वञे। हुननि मुतालबो कयो त ईद जे ॾिहाड़नि में शहर खे साफ़ सुथरो रखियो वञे। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त तक।